जस्कम यूनिट बांधी सदर महबूब पिन्यारो, परवेज़ जमाली, वहीद पिन्यारो, फरमान जमाली ऐं ॿियनि पारां टाउन इंतज़ामिया बांधी ख़िलाफ़ प्रेस क्लब बांधी साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हुननि दाहींदे चयो त वॾी बजट रखंदड़ टाउन कमेटी जा चूंडियल नुमाइंदा 2 साल पूरा करण बावजूदि को बि तरक़ियाती कम नाहिनि कराए सघिया। शहर में लॻल सोलर स्ट्रीट लाइटूं नाकारा हुजण बावजूदि इन्हनि जो मरम्मती कम नाहे करायो वियो ऐं सॼे शहर खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम कंदड़ लखें रुपयनि जो फिल्टर प्लांट काफ़ी वक़्त खां नाकारा हुजण सबबि शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिननि वधीक चयो त टाउन इंतज़ामिया पंहिंजी करप्शन लिकाइण लाइ वॾी तादाद में बोगस कचा मुलाज़िम भर्ती करे रही आहे ऐं उन्हनि जी आड़ में टाउन मां पघारुनि जी मद में लखें रुपया खयां पिया वञनि, जेको करप्शन जो वाज़े सबूत आहे। हुननि टाउन इंतज़ामिया खे 8 ॾींहनि जो टाइम ॾींदे चेताव ॾिनो त जेकॾहिं बांधी जे 8 वार्डनि जा बुनियादी मसइला हल करण लाइ तहरुक न वरितो वियो त मरकज़ी सलाह मशवरे बैदि एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची